अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पेशावर जे इलाइक़े मीर कॉलोनीअ में मदरसे अंदरि धमाके जे नतीजे में शहीदनि जो अंगु वधी 8 थी वियो। 112 ॼणा ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज जारी। 10 वधीक ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी हिकु ज़ख़्मी इस्पताल में फ़ौत। अखे ॾिठे शाहिदनि जो चवणु आहे त धमाको हुन वक़्तु थियो जॾहिं मदरसे में बयानु जारी हुयो। इंतिज़ामिया मूजिबि धमाके वक़्तु 1000 खां वधीक तालिब मौजूदु हुया। पुलिस मूजिबि धमाको टाइम बम ज़रिए कयो वियो, जंहिं में 4 खां 5 किलोग्राम मवादु इस्तेमालु कयो वियो। IG KP सनाउल अब्बासीअ चयो आहे त मदरसे में धमाके बाबति ट्रेड न हुयो। धमाके में 36 ॼणनि जे मुलविस हुजण जी निशानदही थी आहे। KP सरकार मदरसे में थियल धमाके खे आर्मी पब्लिक स्कूल जे अमले खां पोइ ॿियो वॾो सानियो करार ॾेई छॾियो। शहीदनि जे वारसनि लाइ 5-5 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 2-2 लख मुआवज़े जो ऐलान। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग अॻुवान मरियम नवाज़ पारां धमाके जी मज़म्मत। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त महांगाईअ ते ज़ाब्तो आणण ताईं सकून सां न वेहंदुसि। कणिक ऐं खंडु एक्सपोर्ट्स करण सां अघनि में ला थींदी। वज़ीर आज़म काबीना इजलास खे ख़िताब कंदे चयो त महांगाईअ ते ज़ाब्तो आणे अवाम खे हर सूरत में रिलीफ ॾिनो वञे। कणिक ऐं खंडु घुर्ज मुताबिक़ मार्केट में मौजूदु अघनि में वाधि न थींदी। वफ़ाक़ी काबीना अस्करी एयरलाइन जो लाइसेंस रद्द करणु, रेलवेज़ जी बहाली ऐं कणिक जी दरामदीअ लाइ प्री शिपमेंट जी बि इजाज़त ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि इजलास में मुख़ालिफ़ धुर जे जलसनि जे हवाले सां हिकमत अमलीअ बाबति बि गौर कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते मुल्क में 120 एहतसाब अदालतूं क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना वारे वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म नई अदालत जे क़याम लाइ फंड्स जी पूरी फ़राहमीअ जो हुकुम ॾिनो आहे। अदालतुनि जो क़याम मरहलेवार मुकमल कयो वेंदो। पहिरें मरहले में 30 एहतसाब अदालतूं क़ाइमु कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते जिन्सी ॾाढाइनि वारे केसनि लाइ धार अदालतुनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत मुल्क में तब्दीलीअ जे नाले ते तबाही अची वई आहे। गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे तबाहीअ खां बचाईंदासीं, हाणे अवाम धोखे में न ईंदो। सिकरदूअ में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त पाकिस्तान जो अवाम इमरान ख़ान जे ख़िलाफ़ एहतजाज करे रहियो आहे। तहरीक इंसाफ़ अवाम खे मुंहुं ॾेखारण जे अहल न रही आहे। पीपुल्स पार्टी हक़ीक़ी जमहूरियत क़ाइमु करे मुल्क जी ख़िदमत करे सघे थी। बलोचिस्तान नेशनल पार्टीअ जे सरबराह अख्तर मेंगल चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ नवां मुआज़ खोले दमादम मस्त कलंदर जो वक़्तु अची वियो आहे। अख्तर मेंगल जी जाती अमराह में नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ सां मुलाक़ात दौरान हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ सलाह मशवरा कया विया। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे अख्तर मेंगल चयो त हुकूमत के बि वाइदा पूरा न आहिनि कया। सिर्फ़ जलसनि जुलूसनि सां कमु न हलंदो। हाणे हुकूमत ख़िलाफ़ दमादम मस्त कलंदर करणो पवंदो। PDM जे सदर मौलाना फज़ुल रहमान चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी सिंध जे बेटनि ते कब्ज़े जो को बि हक़ु न आहे। बेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं रहंदा। मौजूदा हुकूमत सिलेक्टेड आहे ऐं हर सिलेक्टेड जो को सिलेक्टर बि हूंदो आहे। हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना फज़ुल रहमान चयो त PDM जी तहरीक में बुख ऐं बदहालीअ खां बेज़ार अवाम शामिल थी वियो आहे। फ्रांस में उतां जे सदर जी हिदायतुनि ते गुस्ताख़ खाका ठाहिया विया। फ्रांस सां वापार जो बाइकाट कयो वञे। पाकिस्तानी वापारियुनि खे फ्रांस सां कयल मुआहिदा रद्द करणु घुर्जनि। ॻोठ तालिब भुर्ट जी रहवासण मिसमात वज़ीरा भुर्ट पंहिंजे मासूम पुटनि सां गॾु पाक किताब खणी सहुरे ऐं ॾेरनि जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ नौशरो फेरोज़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जंहिंखां पोइ हुन ॿुधायो त मां 15 साल अॻु मोहम्मद दाऊद भुर्ट सां प्यार जो परणो कयो हुयो, जंहिंमां मूंखे 3 पुटनि जो औलाद आहे। हिन वक़्तु मुंहिंजो मुड़ुसु कराचीअ में मज़दूरी कंदो आहे। मुड़ुस जी गैर मौजूदगीअ में मुंहिंजो सहुरो मोहम्मद हारून, अली अकबर, अली असगर, अली गोहर सिकंदर मूं ते तशदुद कंदा आहिनि ऐं रोज़ मौतमार धमकियूं ॾींदा आहिनि, जंहिं ते हुन जो चवणु हुयो त मूंखे ख़तरो आहे त हू मूंखे ऐं मुंहिंजे मासूम ॿारनि खे मारे न छॾनि। जंहिं ते हुन SSP नौशरो फेरोज़ समेत आला इख्तियारनि खां घुर कई त खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। पडीदन फ्रांस में गुस्ताखाना खाकनि जे ख़िलाफ़ उलमाए काउंसिल जे तरफ़ खां एहतिजाजी मुज़ाहिरो। पडीदन प्रेस क्लब खां नुसरत कैनाल ताईं एहतिजाजी रैली कढी वई।
जंहिं ते हुननि जो चवणु हुयो त एतिजाजनि तौरु सफ़ारती तालुकात ख़तमु कया वञनि, सफ़ीर वापसि कया वञनि। गुस्ताखाना खाकनि सबबि उम्मत मुस्लिमा खे वॾो सदमो रसियो आहे। फ्रांस जी समूरी मसनूआत जो बाइकाट कयो वञे। अबड़ान जो रहवासी मोहम्मद याकूब कुरैशी असिस्टेंट कमिश्नर जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ आॾो एतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु हाकिम अली मेमण जे घर जी जॻह ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई त उहा जॻह कब्ज़े जे प्लाट ते ठाही वई आहे। सिविल जज उहा दरख़्वास्त रद्द कंदे फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में कयो हुयो, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर नौशर फ़िरोज़ रेवेन्यू अब्दुल गफ़ूर धामरा कोर्ट जा हुकुम नज़रअंदाज़ कंदे रिश्वत न ॾियण जी सूरत में मुंहिंजे घर जी जॻह ॾाइणु चाहे थो। हुन आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नवाब शाह सूबाई वज़ीर लाइव स्टॉक व फिशरी अब्दुल बारी पताफ़ी महकमा लाइव स्टॉक जे तरफ़ खां मुनक़िद फार्म्स डे जे मौक़े ते स्टॉलनि जो इफ़्तिताह करण खां पोइ हिकु स्टॉल तां मालूमात वठी रहियो आहे, जंहिं बैदि हुन सेमिनार खे ख़िताब पिणु कयो। डिस्ट्रिक्ट नौशर फ़िरोज़ पुलिस कंडियारो पुलिस ॿिनि जवाबदारनि सदोरो गांगरो ऐं वारिस मंगरियो जे कब्ज़े मां बिना लाइसेंस पिस्टल ऐं राउंड हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।